अस्सलाम वालेकुम। वॉइस पाकिस्तान कराची स्टूडियो में आऊं आहियां जावेद खोसो। सॼे मुल्क जियां शिकारपुर में भी इलेक्शन सरगर्मियूं अरूज ते पहुतल आहिनि। नामज़दगी फार्म जमा कराइण, अपीलूं करण ऐं रद्द करण जेके इहे मामला बि हलनि पिया। इन सॼी सूरत हाल ते हिन वक़्तु असां सां वीडियो लाइन ते मौजूदु आहे शिकारपुर जो सीनियर सहाफ़ी भागचंद वलेचा। वॾी महिरबानी भागचंद वलेचा असांखे टाइम ॾियण जे लाइ। असांखे ॿुधाइजो त शिकारपुर जे जेके 2 क़ौमी तक आहिनि उन्हनि जे बारे में ऐं 3 जेके सूबाई तक आहिनि इन बारे में असांखे तफ़सीलन आगाह कजो। ऐं हिन वक़्तु ॿुधाइजो त NA 192 जी कहिड़ी सूरत हाल आहे, उन में घणनि उमेदवारनि नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि ऐं उन्हनि मां केतिरनि जा नामज़दगी फार्म रद्द थिया आहिनि ऐं केतिरा फार्म बहाल थिया आहिनि, तफ़सीलन आगाह कजो। वॾी महिरबानी जावेद साहब तव्हांजी। मां तव्हांखे शिकारपुर जी सियासत ते सूरत हाल ते तफ़सील ॾियण पियो वञा त शिकारपुर जी सियासत त तमामु वॾी सियासत हमेशह सॾाई वेंदी आहे। सो उन में हिन वक़्तु शिकारपुर जी सियासत में वॾा वॾा चेहरा, वॾा वॾा नाला अची चुका आहिनि, मैदान ते लही चुका आहिनि। सो तंहिंमां NA 92 ते डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जेको एक्स MNA बि थी रहियो आहे ऐं उन जे मुक़ाबले में आहे शबीर बिजाराणी। NA 192 ही जेको तक हुयो इहो हाणे शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट में शामिल थी चुको आहे। ही पहिरियां न हुयो, हिनखे डाइवर्ट कयो वियो आहे, हिनखे शमूलियत जो कयो वियो आहे ऐं हाणे जेको आहे न NA 92 ते डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जो बि फार्म बहाल थी चुको आहे जेको JUI जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़ंदो ऐं शबीर बिजाराणी जो भी फार्म बहाल थी चुको आहे जेको PP जी टिकट तां इलेक्शन विढ़ंदो। इन्हनि ॿिन्ही जो कंहिंमां बि कोई फार्म रद्द न थियो ऐं ॿियो कोई इन्हनि ते उम्मीदवार नामज़दगी फार्म जेको आहे न बहाल जेको ॿिन्ही जा फार्म आहे उहे बहाल थी चुका आहिनि ऐं ॿियो टियों कोई बि माण्हू न आहे। सो इहे 2 माण्हू आहिनि, हिकिड़ो PP आहे ऐं ॿियो JUI आहे। जी जावेद। अच्छा, ये वरी तमाम बेहतरीन सूरत हाल है, माना टफ सूरत हाल है। तो 2 उम्मीदवार जो एक ॿिए सां आमो साम्हूं मुक़ाबलो कंदा, टी का दौर भी कान्हे का। अच्छा, थोरो असांखे तफ़सील अञा ॿियो वधीक आगाह कजो, छो तव्हां हुते सरज़मीन ते मौजूदु आहियो। त ही जेके 2 जेके ताक़तवर धुनियूं आहिनि, JUI भी ताक़तवर पार्टी आहे, पीपल्स पार्टी भी, उनखां अलावा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो भी एक ॿिए सां तमामु घणो हिकिड़ो वज़न, 2 धुनियूं वज़न रखंदड़ आहिनि ऐं इन्हनि सां गॾु जेके इतिहादी आहिनि उहे वधीक इतिहादी कंहिं सां गॾु आहिनि, कहिड़ा कहिड़े बिरादरियूं जेके आहिनि कंहिं सां गॾु आहिनि, थोरो इहो तफ़सीलन आगाह कजो। जावेद साईं ॾिसो न त NA जेको 92 आहे उहो उन जा तक जेके आहिनि, उन जा जेके इलाइक़ा आहिनि उहे इलाही डॉक्टर इब्राहिम जतोई खे जेको आहे न त सुठी हिमायत था करनि ऐं जंहिंमां ईअं थियो त तेगाणी आहे, जागीराणी आहिनि, उहे भी संदसि जी हिमायत में पोस्टियूं पिया हलाइनि, संदसि जी हिमायतुनि में वीडियो बयान पिया जारी करनि ऐं ॿियो त पंहिंजो बि उन्हनि खे कबीलो आहे, पंहिंजो बि उन्हनि खे वोट बैंक आहे, पंहिंजा बि उन्हनि जा जतोई जा खोड़ सारा पाड़ा आहिनि ऐं उहे बि त ऑलरेडी उन्हनि सां बीठल आहिनि। सो मूंखे जेको हिन वक़्तु मां जेको सूरत हाल ॾिसी रहियो आहियां त डॉक्टर इब्राहिम जतोई JUI जे प्लेटफॉर्म जी पोज़ीशन मज़बूत नज़र पई अचे। अच्छा, इन खां अलावा NA 193 जेको आहे उन जे बारे में सूरत हाल अपडेट कजो त उन छा सूरत हाल आहे, उते घणनि उम्मीदवारनि जेके नामज़दगी फार्म बहाल कराया, फार्म भराया ऐं केतिरा बहाल थिया, केतिरा रद्द थिया, थोरो तफ़सीलन आगाह कजो। NA 193 ते आबिद भयो, शेरियार महर, आबिद जतोई, अब्दुल्ला महर, अकील अब्बास सूमरो, एहसान जियो, इन्हनि सभिनी फार्म वसूल किया, भरिया ऐं उन खां पोइ इन सभिनी जा फार्म बहाल थी चुका आहिनि। जेको हाणे पीपल्स पार्टी जो असांखे नज़र पियो अचे त उहो पीपल्स पार्टी जेको टिकट ॾींदी उहो शेरियार महर खे ॾींदी ऐं जेको आहे त मथां खां फ़ैसिलो अची चुको आहे, ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं छो त महर बिरादरी नई आहे, पार्टी में नई आई आहे, उन जे करे 193 ते जेको पीपल्स पार्टी आहे उहो फ़ैसिलो पई करे त असां NA 193 जेकी टिकट आहे उहा शेरियार महर खे ॾींदासीं। ऐं शेरियार महर जे मुक़ाबले में जेको मज़बूत उम्मीदवार जेको तव्हां सम्झो पिया त उहो केरु आहे जेको उन्हनि सां टफ मुक़ाबलो करे सघे थो? टफ मुक़ाबलो VIP हिकिड़ो ई करे सघे थो, आबिद जतोई। आबिद जतोई ऐं जेको आहे न त अब्दुल्ला महर,
हाणे इहे ॿई JUI जे प्लेटफॉर्म तां पंहिंजो फार्म बहाल करायो आहे। हाणे ॾिसजे त JUI इन्हनि ॿिन्ही मां कंहिंखे टिकट थी ॾे। जेको मां सम्झी रहियो आहियां त अगरि मुक़ाबिलो जेको टफ थींदो उहो आबिद जतोई ऐं शहरियार महर विच में थींदो, जे अगरि JUI आबिद जतोई खे टिकट ॾिए थी त। अच्छा, जेकॾहिं JUI जेका आहे उहा आबिद जतोई खे टिकट नथी, आबिद जतोई खे टिकट ॾे ऐं जेकॾहिं मौलाना अब्दुल्ला पहोड़ खे जेकॾहिं टिकट न मिले त अभी छा सम्झो था त मौलाना अब्दुल पहोड़ जेको आहे पंहिंजी पार्टी उम्मीदवार जी मुखालफ़त करे सघे थो? छा इहा पोज़ीशन आहे उते मुमकिन तव्हां सम्झो था? जावेद साहब, हिननि जूं पाण में वेही ॻाल्हियूं मशवरूं मीटिंग्स जाम थी चुकियूं आहिनि ऐं हिननि पाण इहे फार्म बि वसूल कया आहिनि। इहे पार्टी जे चवण ते पाण इहे फार्म हिननि बहाल बि कराया आहिनि। हाणे जॾहिं त पार्टी फ़ैसिलो कंदी त टिकट कंहिंखे ॾियणी आहे ऐं हिननि ॿिन्ही जो बि इहो ई चवणु आहे त जेके पार्टी टिकट ॾींदी असां उनजी हिमायत कंदासीं, छो त अगरि अब्दुल्ला महर साहब बि खटे, जतोई साहब था चवनि त असां खटंदासीं ऐं अब्दुल्ला महर साहब थो चए अगरि जतोई साहब थो खटे उनखे टिकट थी मिले त इहो सम्झंदुमि त इहो मां ई खटियो आहियां। अच्छा, इन सॼे पोज़ीशन में इन 193 में आबिद भयो जी सूरत हाल कहिड़ी आहे, उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? आबिद भयो त ॾिसो न, आबिद भयो PP जो पुराणो कारकुन रही चुको आहे। जेकी NA 192 वारी टिकट हुई, जेकी सीट हुई, इहा पहिरियां हिकिड़ी हुई, इहा सिटी जे अंदरि माना सिटी ऐं सराउंडिंग हुई। हाणे इहा तक बदिली फिरण जे करे इहा हुन पासे ॾे हली चुकी आहे, हुन तरफ़ वञी चुकी आहे। न त NA 192 जेको हुयो त आबिद भयो जो तक हुयो, एक्स MPA MNA बि रही चुको आहे उन तां, ऐं इल्ताफ हुसैन भयो आबिद हुसैन भयो जो फादर हुयो, पीउ हुयो, जेको हमेशह NA 192 ते चूंड विढ़ंदो हुयो। सो हुनजो पंहिंजो खानदानी पोलिंग हुई, पंहिंजे घर जी टिकट हुई, सो उहा सुरी वई। उनजे करे 193 ते आबिद भयो फार्म भरायो। अच्छा, हाणे फार्म जॾहिं भरायो उन्हनि खे जेकॾहिं पीपल पार्टी टिकट न मिले त छा उहे पीपल पार्टी जे उम्मीदवार जेका पीपल पार्टी में हाणे नवां शामिल थिया आहिनि ऐं उहे पुराणा हुननि सां हरीफ़ बि रहिया आहिनि हिक ॿिए जा, शहरियार महर साहब, छा ही उन्हनि जी हिमायत कंदा या ही अंदरूनी तौरु उन्हनि जी मुखालिफ़त कंदा? ॾिसो न, सियासत आहे, सियासत सभु कुझु कराईंदी आहे। सियासत कंहिंखे भाउ बि बणाईंदी आहे, सियासत कंहिंखे दुश्मन बि बणाईंदी आहे। सो सियासत आहे। अॼु हिननि खे टिकट नथी मिले, हालांकि त भया जेकी भया बिरादरी जो वोट आहे उहो मां ॾिसां पियो त तमामु वॾो वोट आहे, तमामु वॾो वोट बैंक आहे उन्हनि खे, तमामु उन्हनि सां गॾु खोड़ सारियूं बिरादरियूं आहिनि। मूंखे सम्झ में न पियो अचे त पीपल्स पार्टी NA ते आबिद हुसैन भयो खे टिकट छो न ॾिनी, या उनखे सिटी अंदरि के PS ते या NA ते छो न एडजस्ट कयो। सही। अच्छा, इन हवाले सां तव्हां ॿुधी ॻाल्हि कई त PS जे हवाले सां त शिकारपुर ज़िले में 3 PS आहिनि, PS 7, PS 8 ऐं PS 9, ऐं असांखे तव्हां तफ़सीलन थोरो आगाह कजो त PS 7 जी कहिड़ी पोज़ीशन आहे, उते घणनि उम्मीदवारनि फार्म भराया आहिनि ऐं केतिरनि जा फार्म बहाल थिया ऐं केतिरनि जा फार्म रद्द थिया आहिनि, इहे तफ़सीलन आगाह कजो। PS 7 ते JUI जो उम्मीदवार राशिद महमूद सूमरो उन हितां चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उनजो फार्म बि बहाल थी चुको आहे। ॿिए नंबर ते आहे इम्तियाज़ अहमद शेख, जेको PP जे तरफ़ां चूंड विढ़ण पियो वञे, जेको माज़ी जो एक्स MPA बि रही चुको आहे। ऐं उन खां पोइ आहे तैमूर खान पठान, जे आज़ाद जी हैसियत सां फार्म बहाल करायो आहे, भरायो आहे। सो ऐं उन खां पोइ नौजवान राशिद अली लाशारी, जंहिंजो फार्म रद्द थी चुको आहे, छो त स्कूटनी महिल उनजो टेको गुम हुयो, उनजे टेके खे गायब कयो वियो हुयो सासी तौर ते। सो सम्झ में न आयो त कहिड़े सियासतदान हिन जो टेको गुम करायो जो ही स्कूटनी महिल पंहिंजो टेको उते पेश न करे सघो, उनजे करे उनजो फार्म रद्द थी वियो। अच्छा, PS 7 जी जेका सूरत हाल आहे उन में जेके बिरादरियूं आहिनि या जेके उतां जा इतिहादी आहिनि या उतां जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, जेके उते PS 7 जे जेके वोटर आहिनि, उन्हनि में वॾी अक्सरियत जेका आहे उहा तव्हां छा सम्झो था त आगाह तैमूर खे सपोर्ट कंदी या इम्तियाज़ शेख खे या JUI जे मौलाना राशिद महमूद सूमरो खे? थोरो इहो आगाह कजो असांखे। जेको मूंखे नज़र अचे पियो, जेको मां ॾिसां पियो त राशिद महमूद सूमरो ऐं इम्तियाज़ शेख में टफ मुक़ाबिलो थींदो। बाक़ी ईअं आहे त तैमूर खान पठान वोट खणी सघे थो,
सो अगरि इहो वोट अगरि तैमूर खान पठान खणे थो त पोइ मां इहो सम्झां थो त इम्तियाज़ शेख खे थोरो नुक़सान थी सघे थो। सही। अच्छा, हाणे असांखे PS8 जे बारे में ॿुधाइजो त PS8 जी कहिड़ी सूरत हाल आहे, उतां जो थोरो तफ़सील ॾिजो। PS8 ते ईअं आहे अदा त PS8 ते आरिफ महर, अमीर अली जतोई, अकील अब्बास सूमरो जा जेके फार्म आहिनि उहे बहाल थी विया आहिनि ऐं उन्हनि में आबिद जतोई बि आहे जंहिंजो PS8 ते फार्म बहाल थी वियो आहे। अच्छा, PS8 ते अमीर अली जतोई ऐं आबिद जतोई जेके आहिनि इहे कहिड़ी कहिड़ी पार्टियुनि सां आहिनि, इन्हनि जो कहिड़ी पार्टी सां ताल्लुक़ आहे? इहे JUI जी पार्टी सां आहिनि, इहे पीउ ऐं पुट आहिनि। अच्छा, सही। अच्छा, हिते जेका आहे टफ मुक़ाबिलो कंहिंजो थिए पियो PS8 ते आरिफ महर, अकील अब्बास ऐं आबिद जतोई जे विच में? मूंखे जेको हिते मुक़ाबिलो हिते वरी बि इहो टफ इलाइक़ो सो मिले थो, सेम थो थिए, मथां सराउंडिंग बि मिले थी। सो जेको मूंखे मुक़ाबिलो सख़्तु थो लॻे जे अगरि हिते अमीर अली जतोई अची वञे ऐं आरिफ महर अची वञे या आबिद जतोई अची वञे, इन्हनि विच में तमामु टफ मुक़ाबिलो थींदो ऐं इलेक्शन ॾिसण वटां थींदी। अच्छा, अभी सम्झो पिया त नौजवान आहे अमीर अली जतोई जेको आहे, छा उन्हनि खे नौजवाननि जे हवाले सां या नवाण जे करे जेका आहे त उहा वोट बैंक में सपोर्ट मिलंदी? बिल्कुलु बिल्कुलु मिलंदी। हिकु त नौजवान जी हैसियत सां हुनखे वोट मिली सघे थो, ॿियो जंहिं पार्टी में हुन शमूरियत कई आहे JUI, उनजो तमामु वोट बैंक वधीक आहे इन सराउंडिंग जे इलाइक़े में। सो मूंखे इहो लॻे थो त उन वजह सां इहो खटी सघे थो। अच्छा, उन खां अलावा जेका आहे त PS9 जी सूरत हाल कहिड़ी आहे, थोरो तफ़सीलन आगाह कजो। PS9 ते सिराज दुरानी आहे, नून लीग खां बाबल रशीद मारफानी आहे, नून लीग खां असगर कमारियो आहे, JUI खां राशिदुल्लाह शाह अमरोटी आहे। सही। इन्हनि जा फार्म बहाल थी चुका आहिनि। अच्छा, हिते जेको आहे त PS9 में मुक़ाबिलो जेको थियणो आहे, टफ मुक़ाबिलो, उहो कहिड़नि उमेदवारनि जे विच में थियणो आहे? हिते हिकु PS9 ते आबिद भयो बि पंहिंजो फार्म बहाल करायो आहे ऐं उनजो कज़न आहे सरदार जागण खान भयो, उनजो बि फार्म बहाल थी चुको आहे। अच्छा, उहे कहिड़े सरदार जागण खान जेके आहिनि उहे कहिड़े माना पार्टी जी तरफ़ां आहिनि? सरदार जागण खान भयो पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ आहे ऐं ॻाल्हियूं इहे ॿुधण में आयूं हुयूं त सिराज खान दुरानी खे आराम करायो वेंदो ऐं आबिद भयो खे इन टिकेट ते उनखे अॻिते आंदो वेंदो, पर हिन वक़्तु सूरत हाल थोरी चेंज लॻे पई। मूंखे नथो लॻे त PS9 ते बि आबिद जतोई खे, आबिद भयो खे मौक़ो मिली सघे थो। अच्छा, मतिलबु हिन वक़्तु जेका सूरत हाल तव्हां ॿुधायो पिया तव्हांजे हवाले सां, त छा आगा सिराज दुरानी जेके फार्म बहाल कराया आहिनि, उनखां अलावा का चूंड जेका सरगर्मियूं आहिनि उनमें आगा सिराज दुरानी जो किरदारु कहिड़ो नज़र अचे पियो? छा उन्हनि रिवायती तौर ते पंहिंजो फार्म भरायो आहे जीअं ॿियनि सियासतदाननि मुख़्तलिफ़ तकनि ते फार्म भराया आहिनि, या वाक़ई जेको आहे त उहे जेको आहे रेस्ट करण जे पोज़ीशन में आहिनि? फार्म ॾिसो न, इलेक्शन आहे, जो सियासतदान हमेशह उतां चूंड विढ़ंदो आहे, खटंदो आहे। हाणे ॾिसो न, हू खटी खटी आदी थी वियो आहे ऐं हू इक़्तिदार में बि वेहे थो। सो हुनखे इलेक्शन सफ़ा सवली लॻे थी त हू फार्म भराइण को मसइलो न आहे हुनजे लाइ। हुन फार्म भराए छॾियो आहे, हाणे पार्टी जो मसइलो आहे, पार्टी ॾिसूं छा थी करे, सिराज दुरानी खे थी अॻिते आणे या आबिद भयो खे थी अॻिते आणे, इहो अञा फ़ैसिलो न थी सघियो आहे। वॾी महिरबानी भागचंद वलेचा असांखे टाइम ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, अमी भागचंद वलेचा जी ॻाल्हियूं ॿुधियूं शिकारपुर ज़िले जे 2 क़ौमी ऐं 3 सूबाई तकनि ते इलेक्शन जी मुहिम जेका आहे उहा हले पई, उते फार्म बहाल थिया आहिनि। शिकारपुर जे NA 192 ते तमामु दिलचस्प सूरत हाल आहे, जिते पीपल्स पार्टी ऐं JUI में आम्हूं साम्हूं टफ मुक़ाबिलो आहे। ॿिन्ही तरफ़नि खां उमेदवार जेके आहिनि उहे इंतिहाई मज़बूत आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे मुक़ाबिलो तमामु टफ थियणु वञे पियो। ऐं उनखां अलावा NA 193 जेका आहे उते आबिद भयो खे साइड ते करण जूं ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि, छो त उते जेको आहे त शहरियार महर जेके आहिनि उहे उन्हनि पीपल पार्टी में शमूलियत अख़्तियार कई आहे ऐं उते उहा तक जेको आहे त पीपल पार्टी उन्हनि खे टिकट ॾियणु वञे पई ऐं उन्हनि जो जेको मुक़ाबिलो आहे उहो बि JUI जे जेको आहे त आबिद जतोई सां उन्हनि जो आहे, तमामु टफ मुक़ाबिलो आहे। ऐं उनखां अलावा PS जे हवाले सां ॻाल्हि कजे त PS7 ते इम्तियाज़ शेख ऐं राशिद महमूद सूमरो विच में तमामु टफ मुक़ाबिलो आहे। उनखां अलावा आरिफ महर आहिनि PS8 ते, उते जेको आहे त
आबिद जतोई जेको आहे उहे कोशिशि करे पंहिंजे पुट अमीर अली जतोई खे उन तक ते जेको आहे त बीहारनि पिया ऐं उन खां अलावा PS 9 जी सूरत हाल ॿुधाई पई वञे त PS 9 ते आगा सिराज दुरानी खे रेस्ट कराए उते जेको आहे पीपल्स पार्टी पंहिंजो ॿियो जेको उम्मीदवार आहे जागरण ख़ान भयो उन खे आणे करे जेको आहे त इलेक्शन विढ़ाइनि पिया। चूंड चहचटो हले पियो। वरी कंहिं ॿिए शहर कंहिं ॿिए ज़िले जे चूंड जे हवाले सां अवां सां मुखातिब थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।